टंडोबागो में फ़ौरन जी फायरिंग में नौजवान क़तल, शहरिन जो एहतजाज। खडारो जे भरिसां माणकवा पुल वटि फ़ौरन हथां फायरिंग में 22 वरनि जो नौजवान शमन कहरी क़तल, जॾहिं त 5 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। मक़तूल पंहिंजे माइटनि जी फ़ौतगीअ तां वापसि अची रहिया हुआ। राति जो देर सां फ़ौरन उन ते हमिलो करे ॾिनो। गोलियुनि लॻण सबबि रक्षा ड्राइवर मौक़े ते ई फ़ौत थी वियो, जॾहिं त रक्षा कल्पी थियण सबबि मर्द ऐं औरतूं ज़ख़्मी थी पिया। वाक़िए जी इतला ते DSP टंडोबागो जी टीम वाक़िए वारे हंधि पहुती ऐं लाश तोड़े ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रूरी क़ानूनी कार्रवाई बैदि शमन कहरी जो लाश वारसनि हवाले कयो वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। ॿिए पासे SSP बदीन वाक़िए जो नोटिस वठी DSP टंडोबागो राजकुमार खे सख़्त हिदायतूं ॾिनियूं त जवाबदारनि खे तुर्त गिरफ़्तार करे मुतासिर धुर सां इंसाफ़ कयो वञे। शहरिन ऐं मक़तूल जे वारसनि लाश रोड ते रखी सख़्त एहतजाज कंदे कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो भी कयो हो। एहतजाज कंदड़नि जो चवण हो टंडोबागो ऐं खडारो में फुरनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। DSP टंडोबागो राजकुमार पुलिस टीम सां एहतजाजनि वटि पहुतो। ॻाल्हियुनि खां पोइ लाश त दफ़नायो वियो, पर केस अञा बि दाख़िल नाहे थियो। ॿिए तरफ़ वापारी तबिको परेशान नज़र अची रहियो आहे। ख़ासि तौर ते गिदिरे जे सीज़न सबबि पंजाब मां ईंदड़ वापारी बि अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। शहरिन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त अमन ईमान जी सूरताल खे बहितर बणाए कातिलनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे। पुलिस जो मौक़िफ़ आहे त असां जांच कयूं पिया, जीअं ई जवाबदारनि ताईं असां पहुचंदासीं त उन्हनि खे ज़रूरु गिरफ़्तार कयो वेंदो। रिपोर्ट पेश करे रहियो आहे मुश्तबा खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। महिरबानी थींदी। असां वटि DSP टंडोबागो राजकुमार आयो आहे धरणे में, एहतियाज में। असीं DSP साहब जे अॻियां इहा ॻाल्हि रखंदा वञूं त DSP टंडोबागो अॼु ॿरी थी विया आहिनि। टंडोबागो जो पुरअमन शहर आहे, हुन पुरअमन शहर में ही को उत्तर सिंध न आहे, लाड़ जो बदीन अमन ज़िलो आहे ऐं उन अमन जे ज़िले में टंडोबागे में तव्हां टंडोबागे जा रहाकू ऑफिसर आहियो। हिकिड़ो मिंट तव्हां ऑफिसर आहियो। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे। ही वाक़ियो कीअं थियो आहे? असां चऊं था त कातिल ज़ाहिर करियो। ही फुर जो आहे, ज़ाती आहे, राज जो आहे, पर कातिल ज़ाहिर करे ॾिना वञनि। टंडोबागे जे शहरीन तव्हां सां भरपूर तावन कयो आहे। कल्ह अॼु असां ही रमज़ान जे भलारे महीने में इन करे तावन कयो आहे जॾहिं तव्हां जहिड़ा ॻोठाणा ऑफिसर हुजनि त उन्हनि खे कमु करण जो मौक़ो ॾिनो वञे त उहे कातिल ज़ाहिर करे न वञनि। हिन जो ॾोह इहो भाई राजकुमार, तव्हां पढ़िया लिखिया फैमिली जा आहियो, हे ग़रीब ऐं मिसकीन आहिनि, हे पंहिंजा ॻोठाणा आहिनि। ऐं SSP बदीन खे IG सिंध खां बि घुर कई आहे। राति असां सभु शयूं सोशल मीडिया ते रखियूं आहिनि त ही पुरअमन ज़िलो आहे, तव्हां ऑफिसर आहियो, असांजा शहरी तव्हां सां तावन करण जे लाइ तयारु आहिनि ऐं उन जे लाइ असां तव्हां खां पुछूं था त हिन खून सां इंसाफ़ कयो वञे। इंशाअल्लाह अॼु बि तव्हांखे ख़बर आहे त कल्ह बि असांजा 7 पेरी घुराया अथऊं पूरे ज़िले मां। अॼु बि घुरायो सरज़मीन ते पहुती जियो फेंसिंग करे। असीं चवंदा ॾिसो हरू कंहिंसां नाहक न थिए, हिननि सां थियो आहे त ॿिए सां नाहक न थिए। असीं ॿिए गुनाह खे खणी खून में चालान करियूं, इहो न तव्हांखे केरु बख़्शींदो न असांखे बख़्शींदो। जीअं तव्हां असांजो भरोसो रखो, अलाह ते भरोसो रखो, कंहिंसां नाजाइज़ी कोन थींदी। थोरी जांच आहे, तव्हां पुराणो माण्हू सम्झो था त हिन में टाइम लॻे थो। असीं रोज़ानी 2 माण्हू बेगुनाह ॿधी वरी हुनखे छॾियूं, इहो ड्रामेबाज़ी करियूं। हिन खां बहितर त कंहिं तरीक़े सां वञी करे ॿधूं जॻह का रिज़ल्ट मिले पाण खे। ऐं इंशाअल्लाह कातिल खे न अॼु बख़्श कबो, न ॾींदी आहे क़यामत बख़्श कबो। असांजी भेण शमन जी भेण बीठी आहे गॾु, हे भेणूं न्याणियूं सवे माण्हू बीठा आहिनि। खाली असीं न चऊं, तव्हीं शहर वारा सभु इन ॻाल्हि ते तस्लीम करो, हा वाक़ई इहो हक़ी माण्हू आहे। कंहिं नाजाइज़ी माण्हू खे फिट करे छॾियूं, मोचण त मञे हा आहे त उन में को इंसाफ़ त कोन थियो न बाबा। राजकुमार हिकिड़ो अर्ज़ु करे वञूं, हुनजी भेण उहो मिसकीन माण्हू, मुसाफ़िर, माना माण्हू रोज़गार नथो करे सघे। ऐं ॿई ॾींहं तव्हांखे असां शहरीन इहो सुठो मौक़ो ॾिनो आहे त का बि कोन उनमें असां कयो आहे। त असीं अञा बि तव्हां ऑफिसर असांखे
उनमें इज़त आहे त लोकल कोठिया माण्हू ऑफिसर आहिनि असां पुलिस जी वाकाण न कंदा आहियूं ख़ुशी असांजे शहर जा हुया ऑफिसर भई ख़ुशी थी ऐं मूंखे डबल ज़िम्मेवारी आहे हिकिड़ो त हिते पुलिस ऑफिसर हिसाब सां मुंहिंजो फर्ज़ु आहे करियां शहर जे हिसाब सां इन करे बि तव्हां सां गॾु जो दार नथो थी सघां ऐं हिते रहां थो हिते मरणो पवंदो आहे मुंहिंजे बाबा अल्लाह जो ऐं अर्ज़ु करियां तव्हांखे इजाज़त असीं ॾींदासीं तव्हीं हिन कम में लॻाए पियो असीं तव्हांजो घणो टाइम तव्हां ही महिनत पिया करियो ही खून ज़ाहिर कंदा त इहे ई माण्हू तव्हांखे गुलनि ॾींदा इहे ई माण्हू तव्हांखे असीं इहे ई माण्हू असीं गुल विझंदासीं तव्हांखे गुलनि ते इहे माण्हू खणंदा जहिड़ा कोन्हे इन करे त असां वटि रस्तो इन करे तव्हांजी वॾी इज़त थींदी त तव्हांखे पंहिंजे शहर जा माण्हू गुलनि ते खणनि अलाह सां इज़त कंदो खून जी खथूरी लिकंदा कोन्हनि इहो सुभाणे हुनजो टीजो आहे ॾोह बि थींदो असीं सियासी माण्हू आहियूं असीं ॾाह बि कंदासीं असीं एहतियात बि करे पर असीं हींअर उन शइ सभु खे पासीरो करे राजकुमार खे चऊं था राजकुमार जांच असीं चवंदा त असांजो सही आहे बिल्कुलु भरोसो करो ॾिसो असीं इहे एहतियात तव्हांजो हक़ आहे भले पर इन में मसइला हल कोन था थियनि असांखे छॾियो असां भरोसो कयो अथव इंशाल्लाह असीं उहा तव्हांखे अलाह ते भरोसो मुझे को मिस्किन जो गरीब जो हाल कोने तू है मुझे हो भी हिकड़ो कमाई अल्लाह वापस कोन थींदी पर अल्लाह कंदो त बस अल्लाह ते भरोसो रात्रि ताईं जांच करियो तव्हांजे ज़िले में ॿिया बि एक्सपर्ट के तव्हांखे दोस्त ऑफिसर आहिनि जेके तव्हांखे स्कूली कनि तव्हांजा दोस्त आहिनि उन्हनि जूं ख़िदमतूं वठो उहो वठूं पिया तव्हां ॾिसो इहे असांजे एस पी साहिबु मार्केट वेहण वारो कोन्हे राति जो जॾहिं हिकु वजे वाक़ियो थियो आहे ओॾीमहिल मैसेज कयो ओॾीमहिल खां असां सां ॻाल्हाए पियो पाण सरज़मीन ते पहिरीं ॿिया ज़िले जा पूरा मोकिलियो कल्ह पाण राति आयो आहे तव्हां हे माण्हू तव्हांजा आदर पिया कंदा हे माण्हू तव्हांजे गरीब जो खून आहे तव्हांजो इस्तक़बाल हा इंशाल्लाह ईअं थींदो त पोइ असीं एस पी खे विहारे तव्हां सम्झाइण ॼाण थियूं त बाबा असीं चऊं था हिकु बेगुनाह माई आहे गरीब मिसकीन आहे हिन जो खून इंशाल्लाह महिनत करियो असां DSP टनो बागो आयो आहे असां पंहिंजे हिन एहतियाज खे ख़तमु करियूं था